अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां 80 मत खसी ड्रामो कॾहिं हलायो वेंदो, यानी कहिड़ी तारीख़ ते हलायो वेंदो KTN चैनल ते। इहो तव्हांखे हिन वीडियो में अॼु मां ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा वीडियो पसंदि अचे त कमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 80 मत खसी ड्रामो कहिड़ी तारीख़ खां हलणु शुरू कयो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 23 जनवरीअ खां हलायो वेंदो ही ड्रामो 80 मत खसी शाम जो 7:05 ते, यानी सूमर खां वठी जुमे ताईं ही ड्रामो हलायो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सूमर वारे ॾींहुं शाम जो 7:05 ते हलायो वेंदो KTN चैनल ते ही ड्रामो। उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा।